सिम्स स्कूल मजीद कीरियो तालीमी मैदान में हमेशा जा नवान मुतारिफ़ कराइण वारे सिलसिले खे जारी रखंदे सैफ जे सहकार सां हलंदड़ स्कूल में ॿारनि जी तालीम खां सवाइ खेनि सिहतमंद सरगर्मियूं ॾियण वारो मरहलो पिणु हलंदड़। ताज़ो सिम्स स्कूल जी बिल्डिंग जी तामीर जो कमु हलण करे स्कूल जी मोकल करण बजाए ॿारनि खे मसरूफ़ रखण ऐं खेनि ग़ैर निसाबी सरगर्मियुनि में शामिल करण लाइ रांदियुनि समेत पढ़ाईअ जी अहमियत ते पारकनि ऐं ग्राउंड ते टेबलो तक़री मुक़ाबलनि समेत चटाभेटीअ जा प्रोग्राम मुनक़द कया विया। होॾां सिम्स स्कूल जी मैनेजिंग डायरेक्टर मैडम तबस्सुम राशिद खोसो ॿुधायो त सिम्स स्कूल निसाबी ऐं ग़ैर निसाबी सरगर्मियुनि में बुनियादी घुर्जुनि खे पूरो करे ॿारनि जी मुकमल तरबियत कंदो आहे। हिन चयो त इंसानु हर हाल में सिखंदो आहे, रुॻो सोच मस्बत हुअणु घुरिजे। ॿारनि खे किताबनि मां न पर कुदरत जे हर पुरनूर नज़ारनि ऐं उॾंदड़ पखियुनि जी परवाज़ मां बि घणो कुझु सेखारे सघिजे थो। ही उहो स्कूल आहे जंहिं कोरोना में पिणु ऑनलाइन क्लासिस शुरू करे ॿारनि जी तालीम खे जारी रखियो। क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।